इलेक्शन कमीशन जनवरी जे आखिरी हफ्ते में आम चूंडू कराइण जो ऐलान करे छॾियो। इलेक्शन कमीशन चयो आहे त 27 अक्टूबर ते तकबंदियुनि जी शुरूआती लिस्ट शाया कई वेंदी। आम चूंडू जनवरी जे आखिरी हफ्ते में करायूं वेंदियूं। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते नेब केसेस बहाल थियण खां पोइ अहम अख़बर आई। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में सभई केसेस जो रिकॉर्ड पेश। जज मोहम्मद बशीर चयो आहे त अॼु त टक भरे नेब केसेस जो रिकॉर्ड आंदो पियो वञे। प्राइवेट ऐं पब्लिक ऑफिस होल्डर सरकारी मुलाज़िमनि जे केसेस जी नौबत जे हवाले सां आगाह कयो वञे। ॿुधायो वञे त कहिड़ो केस ॿुधी सघिजे थो ऐं कहिड़ो असांजे इख्तियारनि वारे दायरे में नाहे। नेब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त हू सभिनी केसेस जो रिकॉर्ड अदालत में पेश कंदा। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल यकीनी बणाइणो आहे। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ का पोइ चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ पिण लंडन रवानी। शहबाज शरीफ अंगारे ॾींहुं ॾेह पहुतो हो। रुगो हिकु ॾींहुं तरसण खां पोइ ॿीहर ॾेह रवानो थी वियो। ज़रियनि जो चवणु आहे त शहबाज शरीफ नवाज़ शरीफ लाइ अहम पैगाम खणी वञी रहियो आहे। शरीफ कुटुब जी गॾिजाणी में नून लीग काए जे ॾेह वापसी समेत आम चूंडनि ऐं ॿियनि अहम मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। पीपल्स पार्टी जे अॻवान शर्जी लीना मेमन चयो आहे त तहरीक जी हुकूमत में महांगाई उरूज ते पहुची वई। महांगाई ऐं बेरोज़गारी सबब अवाम सख़्त परेशान आहे। सिर्फ़ पीपल्स पार्टी अवाम खे महांगाई खां बचाए सघे थी। कराची प्रेस क्लब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सालगिरह जो केक काटण खां पोइ तकरीब खे ख़िताब कंदे शर्जी लीना मेमन चयो आहे त थरकोल मां बिजली पैदा करण शहीद राणीअ जो ख्वाब हो। सिंध में बहितरीन अस्पतालूं आहिनि जिते मुफ़्त इलाज कयो वेंदो आहे। सूबे जे हर ज़िले में दिलि जे मरीज़नि जो मुफ़्त इलाज थिए थो। निगरान वॾे वज़ीर मकानी इदारनि में घोसड़ू मुलाज़िमनि खे फारिग करण जी हिदायत करे छॾी। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि लोकल गवर्नमेंट जे हवाले सां इजलास। निगरान वॾे वज़ीर चयो आहे त म्यूनिसिपल ऐं टाउन कमेटीज़ में घोसड़ू मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां फारिग कयो वञे। हैदराबाद लाड़काणो ऐं सखर में 1 अक्टूबर ताईं ट्रांसिशन पीरियड मुकमल कयो वञे त जीअं खेनि मुकमल तौर ते बाइख्तियार बणायो वञे। सिंध हाई कोर्ट पारां गुम थियल माण्हुनि जे केसनि में वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी ते कावड़ जो इज़हार। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोचे चयो आहे त घरू सेक्रेटरी मातहत इदारनि खां तफ़सील वठी रिपोर्ट पेश करे ऐं ऑफिस में वेहण बदिरां गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ क़दम खणे। रिपोर्ट पेश न कई वई त वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी खे तलब कयो वेंदो। लेकिन जब छुट्टी होती हैं और उसके बाद या कोर्ट की रिस्पॉन्सिबिलिटी है उनको देखना चाहिए कि इनको बेल देनी चाहिए। लेकिन सर अगर बेल ले ली तो आपको शामिल तफ्तीश होंगे, आपके रिजल्ट देखे कि हम नहीं आते हैं, इंक्वायरी करेंगे, उस नजर आनी शुरू हो जाएंगे। उससे पता चल जाएगा कि क्या हालात है, क्यों भागे हुए थे, उनमें तो छोड़ यहाँ तो ये चीज़ों को हम देखेंगे। अब उसके बाद आप ये भी हैं यहाँ पर SSP हैं और फिर उसके बाद मिलिट्री का अफसर है। तो मेरे ख्याल में इसमें कोई छुपी नहीं नजरेगी और आपको ये नजर आएगा कि हमने बहुत अच्छे साफ छुपा के। तो यही कोशिश की जा रही है कि तमाम एविडेंस को क्लोज किया जाए और मेरे ख्याल में कुछ ऐसा लगेगा कि हम चाहते हैं जल्दबाजी न की जाए। आईन निगरान सूबाई घरू वज़ीर ऐं IG सिंध रानीपुर जी पिराणी हवेली में वहशत ऐं दहशत जो निशानो बणाए मारियल मासूम न्याणी फातिमा फड़ो जे वारसनि वटि पहुची विया। ताज़ियत करे तफ़सील मालूम कया। फातिमा जे पीउ पारां ज़ुल्म जो दास्तान ॿुधाईंदे जवाबदार गिरफ़्तार न थियण जी दाह। निगरान सूबाई घरू वज़ीर हिना शाह खे जल्द गिरफ़्तार करण जी हिदायत करे छॾी। ब्रिगेडियर रिटायर हारिस नवाज़ चयो आहे त न्याणीअ जे वारसनि खे सिक्योरिटी ॾिनी वई आहे। जेकर कराची में रहण चाहिनि त घर बि अलर्ट कयो वेंदो।
IG सिंध रफ़त मुख्तार जो चवणु आहे त केस में मुख्य जवाबदार असद शाह ऐं सहूलियतकार गिरफ़्तार आहिनि। बाक़ी जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ छापा हया पिया वञनि। फातिमा जे खून सां इंसाफ़ ज़रूरु थींदो।